बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामुअलैकुम नाज़रीन, हमारी सिराया HBS न्यूज़। मीरपुर माथेलो क्राइम रिपोर्टर अब्दुल खालिक कोराई। मीरपुर माथेलो इरिगेशन खाते जे करप्ट कामोरन पारां रिश्वत ऐं एवज़ जेली आर्डर ॾियण जो इंकशाफ। इरिगेशन जे करप्ट कैनाल पारां फोती कोटा समेत मुख़्तलिफ़ माण्हुनि खां लख रुपया रिश्वत वठी जेली आर्डर ॾिना। केतिरा ई ख़ानदान तबाह थिया। फोती कोटा में ईंदड़ नौजवाननि पारां व्याज तोड़े घर जो अल तल विकिरो करे नौकरी लाइ लखे रुपया रिश्वत ॾिनी, पर आर्डर कूड़ा निकिता। जेली आर्डर ॾियण ख़िलाफ़ नौजवान जो कैनाल ख़िलाफ़ एहतजाज। इरिगेशन जो कैनाल ग़ुलाम मुस्तफ़ा गबोल ऐं ॿियनि पारां असां खां लखे रुपया रिश्वत वरिती, पर हिन महिल ताईं असां ड्यूटी बि कयूं पिया, पर असांखे आर्डर जेली ॾिनो वियो आहे। पघारूं बि न आहिनि थियूं, असां कर्ज़ी बणिजी विया आहियूं। वज़ीर आला सिंध सूबाई वज़ीर इरिगेशन एंटी करप्शन नेब FIA नेब ऐं ॿिया वसवारा असांजी मदद कनि। निसार शेख मीडिया आॾो दाहींदे तफ़सील मूजिबि मीरपुर माथेलो में इरिगेशन खाते जे करप्ट कामोरन पारां रिश्वत एवज़ जेली आर्डर ॾियण जो इंकशाफ थियो आहे। इन सिलसिले में इरिगेशन जे करप्ट कैनाल ग़ुलाम मुस्तफ़ा गबोल पारां फोती कोटा समेत मुख़्तलिफ़ माण्हुनि खां लखे रुपया रिश्वत वठी जेली आर्डर ॾिना आहिनि, जंहिं सबबि केतिरा ई ख़ानदान तबाह थी विया आहिनि। जॾहिं त फोती कोटा में ईंदड़ नौजवाननि पारां व्याज तोड़े घर जो अल तल विकिरो करे नौकरी लाइ लखे रुपया रिश्वत ॾिनी आहे। मज़ीद ख़बरुनि जे लाइ अवां ॾिसंदा रहो HBS न्यूज़।